अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। कनकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिबि कनकोट बी सेक्शन थाणे जी हद कॉल टैक्स वटि ॿिनि ट्रॉलरनि में ख़ौफ़नाक टक्कर, हिकु ॼणो सड़ी फोत, 2 ज़ख़्मी। कनकोट बी सेक्शन थाणे जी हद कॉल टैक्स वटि ॿिनि ट्रॉलरनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जंहिं सबबि हिकु ट्रॉलर खे ज़ोरदार धमाके सां बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि ट्रॉलर में सवार हिकु हमराह अंदर ई सड़ी फोत थी वियो। इतलाउनि मूजिबि टक्कर में शामिल हिकु ट्रॉलर आयरन सां भरियलु हुयो, जंहिं में हिकु मज़दूर मुबैना तौर ते सड़ी फोत थी वियो, जॾहिं त ॿिए ट्रॉलर में सवार हिकु माण्हू ज़ख़्मी थी पियो, जेको बमुश्किल पाण खे ॿाहिरि कढी जान बचाए वरिती। ॿियो हमराह ट्रॉलर जे अंदरि फाथल हुयो, जंहिंखे बी सेक्शन थाणे ऐं C सेक्शन थाणे जे SHOs, पुलिस एहलकार ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि ऐं रेस्क्यू 1122 जी मदद सां क्रेन ज़रिए ॿाहिरि कढियो वियो। फौरी तौर ते रेस्क्यू 1122 एम्बुलेंस ज़रिए ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हादसे जे इतलाउ ते शहर जा सियासी समाजी अॻुवान, शहरी ऐं भारपासी जा ॻोठाणा माण्हू वॾे अंग में वाक़े वारे हंधि पहुची विया। पुलिस तरफ़ां हादसे जी जांच शुरू कई वई आहे।